सिंध हुकूमत मीरपुर माथुरो म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन शहबाज़ लून के मुअत्तल करे छॾियो। शहीद नसरुल्लाह गडानी के वारसनि जी 2 ॾींहनि खां कराची में धरणे जो हुकूमत नोटिस वरितो। ख़बर सां शेयर कयूं पिया। शहीद नसरुल्लाह गडानी जी अमर के मुतालबे ते मीरपुर माथुरो म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन शहबाज़ लून के मुअत्तल कयो वियो। नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो आहे। शहीद नसरुल्लाह गडानी के वारसनि पारां धरणे वारो मामलो इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त सिंध हुकूमत म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन शहबाज़ लून के मुअत्तल करे छॾियो। तफ़सील मालूम कयूं था शाहिद मीनानी खान। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि वधीक? बिल्कुल, शहीद नसरुल्लाह गडानी जे वारसनि पारां 2 ॾींहनि खां कराची में जो धरणो लॻल आहे, उन धरणे खां पोइ शहीद नसरुल्लाह गडानी जे अमर ऐं ॿियनि वारसनि जे मुतालबे खां पोइ सिंध हुकूमत पारां आख़िरकार मीरपुर माथुरो म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन शहबाज़ लुंड खे उहिदे तां मुअत्तल करे छॾियो आहे। इन हवाले सां शहीद नसरुल्लाह गडानी जे वारसनि पारां 2 ॾींहनि खां वठी कराची में जो धरणो लॻल हो, उन धरणे सबबि धरणे खां पोइ जेको आहे उन नसरुल्लाह गडानी जे वारसनि पारां सिंध सरकार खां इहो मुतालबो कयो वियो हो त मीरपुर माथुरो म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन जेको शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल वारे मामले में जेको आहे उहो जवाबदार करार ॾिनल आहे, उनखे उहिदे तां मुअत्तल कयो वञे। शहीद नसरुल्लाह गडानी जे वारसनि जे अहिड़े मुतालबे खां पोइ अॼु सिंध हुकूमत पारां इहो नोटिफिकेशन हिकु जारी कयो वियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त मीरपुर माथुरो म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन आहे शहबाज़ लुंड, उनखे उहिदे तां जेको आहे उहो मुअत्तल कयो वियो आहे। त इन हवाले सां मकानी इदारनि वारे खाते जी अफ़सरनि पारां बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। जी ठीक है, वरी महिरबानी शाहिद अपडेट करण जे लाइ।